पार्कर जे इलाइक़े चेलहार ऐं ڀرپاسي में माकड़ तबाही मचाए छॾी आहे। मारोड़नि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त सॼे थर में माकड़ तबाही मचाए छॾी आहे। माकड़ जे बचनि रहियल फसल खे बि तबाह करे छॾियो आहे। ॻोठाणे ॿुधायो त इंतज़ामिया पारां माकड़ मार स्प्रे कई पर उन जो को बि फ़ाइदो न थियो आहे। पहिरीं जेको आहे सो मकड़नि तबाही मचाए छॾी हुई ऐं हींअर वरी उन जा बचा निकिता आहिनि जेके पूरी थर में तबाही मचाए छॾिया। जितां बि गुज़रनि था उनमें मूंग मोठ गुआर के बाजर कुझु बि कोन पिया छॾनि। ऐं हुकूमत जेके गाॾी हिकिड़ी मोकिले थी उन हिकिड़ी गाॾी बि सही स्प्रे नथी करे। जेको स्प्रे करे थी त हिकिड़ी जॻह ते हिते कई वरी अॻियां वञी कई फका विच में वेठा आहिनि। हू ईअं ईअं जीअरा वेठा आहिनि जेको ॿनी में बिल्कुलु तबाह मचाए छॾी आहे। कुझु का शइ कोन पई छॾे। ॻोठाणनि मुताबिक़ त हुननि वॾी महिनत सां फसल पोखियो पर माकड़ सॼो खाई छॾियो आहे। तंहिं करे संदन मदद करे बदहाली खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk